खेबरानी थाने जी हद ॻोठ करम अली लाशारी में रात जो देर सां सोहरे पंहिंजी नुंहुं ऐं ॿिनि नामालूम माण्हुनि खे बंदूक जा फायर करे कारोकारी जे इल्ज़ाम हेठि क़त्ल करे छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खेबरानी थाणे हद ॻोठ करम अली लाशारीअ में रात जो देर सां सोहरे पंहिंजी नुंहुं ऐं ॿिनि नामैलूम माण्हुनि खे बंदूक जा फायर करे कारोकारी इल्ज़ाम हेठि क़त्ल करे छॾियो आहे। खेबरानी पुलिस टिनी जा लाश खणाए मटियारी अस्पताल पहुती आहे। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस जो चवणु आहे त राति देर सां ॻोठ करम अली लाशारीअ में हयात लाशारीअ पंहिंजी नुंहुं जे कमरे में ॿिनि गैर मर्दनि खे ॾिठो, जंहिं बैदि हिन कारोकारी इल्ज़ाम हेठि पंहिंजी नुंहुं रज़िया ज़ाल मोहम्मद अली लाशारीअ ऐं ॿ नामैलूम नौजवाननि खे बंदूक जा फायर करे खेनि क़त्ल करे छॾियो आहे। क़त्ल थी वियल नौजवाननि जी सुञाणप न थी सघी आहे। औरत समेत क़त्ल थी वियल टिनी माण्हुनि जा लाश खेबरानी पुलिस तालके अस्पताल मटियारी मुंतकिल कया आहिनि। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।